जिए सिंधु जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी छोली मारूअड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंधु जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंधु जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन। जी बिल्कुल इन वक्त मैं गंबड़ जे स्कूल मेरान मॉडल स्कूल कायमदीन कलोल में मौजूद आहियां जिते जेको आहे सो सिंधी सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वियो। ॿारनि जेको आहे सो सिंधी गीत पेश कया। वधीक चओ त हितां जे जेको आहे सो ॿारनि ऐं आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। तमामु हिकिड़ी बहितर सिंधी मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सां गॾु प्रिंट मीडिया पारां ही जेको सकाफ़ती ॾियारा आहिनि सकाफ़ती ईदूं आहिनि जिते जेको आहे मच कचरियूं बि थियनि पियूं जिते जेको आहे सूफ़ियाना राग बि थियनि पिया। ही सिंध असांजी शुरूअ खां सूफ़ीन ऐं ओलियान जी धरती आहे जिते सचल सामी ऐं शाह लतीफ़ जहिड़ा जेके अज़ीम शख़्सियतूं आहिनि उन्हनि पारां जेको आहे मोहबत ऐं प्यार अमून जो पैगाम ॾिनो आहे। उन जी इहा निशानी आहे जो असां सिंधी जेको आहे अॼु पंहिंजो हीउ जेको सकाफ़ती ॾियारो आहे भरपूर नमूने मल्हाए रहिया आहियूं। जेको आहे सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां ही मेरान मॉडल स्कूल हलंदो आहे ऐं हिकु सुठी रवायत आहे जेका सिंधी मीडिया पारां जेको आहे हर साल सिंधी सकाफ़त मल्हाई थी वञे ऐं उन्हनि खे पूरी सिंध में पर पूरी दुनिया में हिकु भरपूर मोट बि मिले थी ऐं असीं जेको आहे सो हिकु क़दीम तहज़ीब ऐं सकाफ़त जा वारस आहियूं ऐं हिन स्कूल में हिन प्रोग्राम में ॿारनि जेको आहे सो मुख़्तलिफ़ टेबलोस तक़रीरूं पेश कयूं ऐं सकाफ़त खे उजागर कयो ऐं इहा ई दुआ आहे त जेको आहे सिंध सदा आबाद रहंदी। इंतिहाई ख़ुशि नसीब आहे जेका साढा 5000 साल खां वधीक पुराणी तहज़ीब ऐं कल्चर जेका रखे पई हिकु रिच कल्चर आहे। सिंधी कल्चर जेका आहे सिंधी सकाफ़ती रिच कल्चर आहे। अॼु जेको हिन मेरान मॉडल स्कूल में जेको सकाफ़ती ॾियारे सां प्रोग्राम थियो इंतिहाई मूंखे हिते अची ख़ुशी थी त मुख़्तलिफ़ जेके ॿारनि जेके आहिनि सकाफ़ती ॾियार जी अहमियत ते ज़बरदस्त तक़रीरूं कयूं टेबलोस पेश कया क़ौमी गीत रक़्स पेश कई ऐं उन ॿारनि में जेको विलविलो हो मां ॾिठो उन्हनि जेके पंहिंजी जेका सिंधी लिबास में सिंधी अजरक सिंधी टोपी जेके पहिरें हिते आया हुआ ऐं उन जेका पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारी ॾाढी बहितरीनु ऐं शानदार नमूने रही। अॼु असां पंहिंजे स्कूल में प्रोग्राम मल्हायोसीं ऐं गीत चयासीं झुमिरी वयूंसीं ऐं नातियूं चयूंसीं टोपी अजरक पायासीं ख़ुशी कईसीं जो ॾियारो मल्हायोसीं। ओले मुंहिंजा मारूड़ा मारूड़ा मिठेड़ा मुंहिंजा मारूड़ा सोगियड़ा मारूड़ा मिठेड़ा मुंहिंजा जोगी आया मुन सुनाता गी आया नाता मिठड़ा आया दिल खे चाया अले ओ अले ले मुंहिंजा मारूड़ा मारूड़ा मिठेड़ा मुंहिंजा मारूड़ा। स्कूल में प्रोग्राम कयासीं झुमिरियूं आहियूंसीं तबला कयासीं गीत पढ़ियासीं अजरक पायासीं। जी बिल्कुलु तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जो चवणु हुयो त असां जेको आहे सो हर साल जीअं हिन साल बि शानदार जेको आहे सो क़ौमी ॾींहुं अॼु मल्हायो आहे ऐं हुननि टेबलोस ऐं क़ौमी गीत पेश करे जेको आहे सो भरपूर नमूने सां अॼोके ॾींहं खे मल्हायो। कैमरा टीम सां गॾु सिराज अब्बासी ऑनलाइन इंडस्ट्री गंबड़।